सेंटर का नुमाइश चौरंगी ताईं हर तरफ माण्हू ई माण्हू नज़र ईंदा रहिया। मार्च में शामिल नौजवाननि जे हथनि में जीएसएन जा झंडा ऐं बैनर हुआ, जॾहिं त हू नारेबाज़ी पिणु कंदा रहिया। जिस्कम आरिसर ग्रुप, जीएसएन महाज़, जीएसएन कॉम्प्रेस पार्टी, सिंधु नेशनल मूवमेंट, कस्बा ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻवाननि बि मार्च में शिरकत कई। मार्च में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग पिणु शरीक हो। मार्च में शामिल केतिरा ई नौजवान झुमरियूं हणंदा ऐं झूमंदा ॻाईंदा रहिया, जॾहिं त क़ौमी गीत पिणु वॼाया विया। मार्च खां पोइ तिब्बत सेंटर वटि लखे माण्हुनि जे जलसे खे ख़िताब कंदे जिस्कम चेयरमैन बशीर कुरैशी चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो मुस्तक़बिल सिंध सां जुड़ियल आहे ऐं हू सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िशुनि जो हिसो न थियनि। हुन चयो त हू आलमी बिरादरी ते बि वाज़ह कनि था त सिंध जी वहदत सां का बि साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। बशीर कुरैशी अमरीका, बर्तानिया, रूस, चीन ऐं फ्रांस खे अपील कई त उहे सिंध वासियुनि जो साथ ॾियनि। जिस्कम चेयरमैन चयो त हू मंसूर जो आवाज़ वरजाइण लाइ निकिता आहिनि। हुन चयो त मोहन जो दड़ो शाहिद आहे त सिंध 5000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ वतन आहे ऐं सिंध ते अरगोननि, तुर्खाननि ऐं ॿियनि धारियुनि जलगार कई, पर खेनि नाकामी नसीब थी। बशीर कुरैशी चयो त सिंध हमेशह सुधरियल खितो रहियो आहे, पर केतिरनि ई सालनि खां सिंध नालो मुआशी रंडकूं विधियूं पयूं वञनि। संदसि चवणो त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो आहे। पाकिस्तान जे बजट जो 80%, 59% गैस ऐं 75% तेल सिंध ॾिए थी। ओजीडीसीएल में 13 डायरेक्टर आहिनि, पर उन्हनि में हिकु बि सिंधी नाहे, जॾहिं त 10 मैनेजरनि में हिकु बि सिंधी नाहे। जिस्कम चेयरमैन चयो त सिंध में धारियुनि खे आबाद करण लाइ ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा ख़तरनाक मनसूबा जोड़े सिंध खे अक़लियत में बदिलाइण जी कोशिश थी रही आहे। हुन चयो त हू पंहिंजा फ़ैसिला पाण करण जो अख़्तियार रखनि था। बशीर कुरैशी इहो बि चयो त सिंध जे हिंदुनि सां ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि ऐं हू ॿुधाइण चाहिनि था अक़लियत में तब्दील करण लाइ मज़हबी फ़साद कराए 13 लख सिंधी हिंदुनि खे ज़ोरीअ लॾाए संदन मिल्कियतनि, शानदार घरनि समेत 25 लख एकड़ ज़मीन कूड़नि क्लेमनि ज़रिए धारनि हवाले कई वई। हितां जे नौकरनि ते 12 माण्हू घुराए रखिया विया। अॻिते हली 1954 में 1 यूनिट नाफ़िज़ करे सिंध खे साबिक़े सिंध सॾण सां गॾु सिंध जे सभिनी समूरनि वसीलनि ते कब्ज़ो करे वियो। दुनिया वारनि खे मालूम हुजे त पाकिस्तानी वफ़ाक़ी बजट जो 80% सिंध ॾे थी, जॾहिं त पाकिस्तान जो 69% गैस ऐं 75% तेल पिणु सिंध ॾे थी। पाकिस्तानी हुकूमत तरफ़ां गैस ऐं तेल कढण लाइ क़ाइमु थियल OGDCL जे हिक झलक सां आउं सिंध ऐं दुनिया वारनि खे आगाही ॾींदो हलां त OGDCL में कुल 13 डायरेक्टर आहिनि, जिन में हिकु बि सिंधी नाहे। कुल 12 जनरल मैनेजर आहिनि, जिन में हिकु बि सिंधी कोन्हे। 10 मैनेजर आहिनि, जिन में फ़क़ति 2 सिंधी आहिनि। एॾी पैदावार जे बावजूद मोट में सिंध खे धारनि माण्हुनि जी लोध नसीब थी आहे। अञा वधीक धारनि माण्हुनि खे आबाद करण जे लाइ ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा ख़तरनाक मंसूबा जोड़े सिंधी माण्हुनि खे हमेशह जे लाइ अक़लियत में तब्दील करे सरज़मीन सिंध तां हक़े हाकमियत खसण घुरनि था ऐं सिंध जा वसीला जहिड़ो कि थर में 185 अरब टन कोयलो खपाइण जे चक्कर में बि आहिनि, जंहिंजी मालियत सिंध हुकूमत जे सालाना बजट जेका 460 अरबनि जे लॻभॻि आहे, कोयले जे पैदावार मां 1600 सालनि ताईं सिंध जी बजट ठाहे सघे थी। मुंहिंजा भाइरो, थर जो कोयलो एतिरे त बेपनाह मालियत जो आहे जो जेकॾहिं इन जी मालियत 6 करोड़ माण्हुनि में तक़सीम कजे त हिक माण्हूअ खे 1 करोड़ 25 लख रुपया आराम सां अची सघनि था। ते लिसानी सियासत, सरकारी वारियत, फसाद, कबीलाई झेड़नि ऐं झगड़नि खे पिणु बराई हासिल आहे। सिंध जे हिकिड़े यगाने शाइर
चयो आहे त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, असांजो सजदो उन्हीअ खे आहे जेको आहे इंसान जे पासे। सिंध में ख़ासि तौर ते आयल उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे तारीख़ी हादसो सम्झंदे उन्हनि ते वाज़े था करियूं त असीं उन्हनि खे पंहिंजो भाउ ऐं सिंधी क़ौम जो हिसो सम्झूं था। सिंध जे मौजूदा जाग्राफ़ी हदुनि जो तक़दुस ऐं एहतराम बि सलामत न आहे। जेतोणीकि हिन वक़्तु मौजूदा जाग्राफ़ियाई हदूं सिंधियुनि जे अख़्तियार में न आहिनि, पर उन सूरत में बि का अहिड़ी रवश, साज़िश, ॻाल्हि या नियत हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी जेका मौजूदा सिंध जे जाग्राफ़ियाई क़ौमी वहदत खे नुक़सान का या ख़िलाफ़ हुजे। उन करे आउं ख़ासि तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइरनि खे आगाही थो ॾियां त खेनि सिंध जहिड़ी फ़राख़ दिल माउ, खेनि सिंध जहिड़ी फ़राख़ दिल माउ जी गोद नसीब थी आहे, जंहिं करे उन्हनि ते बि फ़र्ज़ थिए थो त सिंधी क़ौम जो हिसो बणिजी जी जदोजहद में साथ ॾियनि। ऐं ख़बरदार थो करियां त अहिड़ी कंहिं बि साज़िश जो हिसो न थियनि जंहिंसां सिंध जे तारीख़ी क़ौमी वहदत खे नुक़सान पवे। उन खां अॻु मार्च में शिरकत लाइ सॼी सिंध जा काफ़िला गुलशन हदीद पहुता, जितां हज़ारें गाॾियुनि जो काफ़िलो बशीर कुरैशी जी अॻवानी में निकितो। गाॾियुनि जो इहो काफ़िलो नेशनल हाईवे रज़ाकाबाद, कायदाबाद, मलीर हाल, ब्रिग रोड ऐं कारसाज खां थींदो जेल चौरंगी वारे रस्ते खां नुमाइश चौरंगी पहुतो। गाॾियुनि जी रैली में हज़ारें मोटरसाइकिल सवार पिणु शामिल आ, जेके नारा पिणु हणंदा रहिया।